ॿुधाए तुंहिंजो वाक़ियो कहिड़ो आहे, छा सबबु आहे जो तूं हर हर पुछी पियो। अर्ज़ु कई अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजूं ॿ उठ मुंहिंजा गुम थी विया ऐं मुंहिंजे वक़्त में भले खां भला उठ उहे ॿई हुया। हज़रत सां अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह उहे उठ ॻोल्हण जे लाइ मां पंहिंजे उठ जे मथां सुवार थियो आहियां ऐं वञी करे झंग में जबलनि में ॻोल्हण शुरू कयो आहे त पंहिंजा उठ वञी ॻोल्हिया। वञा त हिकिड़ो ख़ीमो आहे, उते बदवी सॻोरो वेठो आहे। उहो बदवी आहे, मूं ॾिठो त उनजे वॻ जे अंदरि मुंहिंजा ॿई उठ बीठल आहिनि। हज़रत सां फरमायो या रसूल अल्लाह मां उन बदवी यानी ॻोठाणे खे सलाम कयो, उन वटि वञी वेठुमि ऐं उनखे चयुमि त मुंहिंजा ॿई उठ तो वटि बीठल आहिनि। हुन मूंखे चयो त ठीकु आहे, पंहिंजा उठ काए, पर इन कचहरीअ जे दौरान वो हर हर पुछे पियो परियां ख़ीमे मां छा पियो पुछे, चए पियो ॾियो ख़बर छा थियो, न्याणी थी या पुट थियो, जे पुट थियो त मूंखे ख़ुशख़बरी ॿुधायो, जेकॾहिं न्याणी थी आहे त पोइ न्याणीअ वारी आर ऐब मां को न खणंदुसि, उनखे मारे ज़िंदह दरगोर करे पूरे छॾींदुसि। हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह मुंहिंजो उन जी ॻाल्हि ॾे ध्यानु वियो। मां पुछियो मांसि त छा आहे, चई मुंहिंजे घर में विलादत जो टाइम आहे, ॿार जे ॼमण जो टाइम आहे, औरत हमल सां वा, उनजो आख़िरी वक़्तु आहे, हाणे ॿार ॼमण वारो आहे। मां पुछां थो त जेकॾहिं पुट ॼाओ त क़बूल आहे, पर जेकॾहिं न्याणी ॼाई त मां उनखे ख़त्म करे छॾींदुसि। हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह इहा ॻाल्हि मुंहिंजे दिलि में अची धकु लॻो आहे। या रसूल अल्लाह मां उन सरदार खे चयो अबा जेकॾहिं इहा न्याणी तूं मुंहिंजे हवाले करे छॾ ऐं इनखे मार न, इनखे ज़िंदह दफ़न न कर, छा ख़्यालु आहे। त उन मूं ॾे निहारियो, हुनजी अखियुनि में चमक अची वई, चई ठीकु आहे जेकॾहिं न्याणी ॼाई त या न्याणी त तोखे ॾींदुसि, पर इहे तो वारा ॿई उठ जेके हे ॿई उठ मुंहिंजे हवाले कंदे ऐं जंहिं उठ जे मथां तूं चढ़ी आयो आहे इहो उठ बि मुंहिंजे हवाले कंदे। हज़रत सां मुंहिंजे महबूब खे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां हुनखे चयो त सौदो मंज़ूर आहे। हुन मूंखे चयो हथ ॾे, असां हथ में मिलायो आहे, सौदो मंज़ूर थियो। मां ॿ उठ हुन वटि अॻे ई बीठल हुया मुंहिंजा ऐं जंहिं उठ ते चढ़ी आयो आहियां उहे टई उठ हुनखे ॾिनमि, जेका न्याणी उन वटि ॼाई उहा मां हुन खां वठी छॾी। सासा बिन नाजिया चयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे उहा न्याणी मां पाली, जमा सगुरी जागो था अलाए सुता हेॾो त कान्हे न, जेको जागे थो हथ मथे करे चवे या रसूल अल्लाह, आवाज़ अचे वरी चओ या रसूल अल्लाह, वरी टियों दफ़ो चओ या रसूल अल्लाह। मुंहिंजा भाउ सैयदना सासा बिन नाजिया इहो सहाबीअ जो नालो आहे, स्वाद सां सासा बिन नाजिया अर्ज़ु कई या रसूल अल्लाह हाणे उहा नंढड़ी मां उतां खां वरिती, उनखे मूं पालण शुरू कयो। या रसूल अल्लाह उहा मुंहिंजे सीने ते खेॾंदी हुई, केड़ी महिल मुंहिंजे ॾाढ़ीअ सां खेॾंदी हुई। या रसूल अल्लाह मूंखे इहा नेकी वणी वई, मूंखे इन नेकीअ में मज़ो अची वियो। अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां पोइ अरब सॻोरनि में मां पंहिंजा नौकर भॼाईंदो हुयुसि, उन्हनि खे उठ ॾींदो हुयुसि, उन्हनि खे ॾोकड़ ॾींदो हुयुसि। वञो वञी करे अरबनि खे चओ त पंहिंजी न्याणियुनि खे दफ़न न कयो, मां सासा खां उठ वठो ॾोकड़ वठो, पर इहा न्याणी मुंहिंजे हवाले कयो, मां न्याणीअ खे पाण पालींदुसि, हुनजी ख़िदमत बि ज़रूरु कंदुसि।
हजरत सासा बिन नाजिया रदी अल्लाह तआला अन्हु हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे ये गाल बुधाए पयो त अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अखिन मुबारक मां बूढ़ा वहन पया। अर्ज कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 70 खां वधीक हिक रिवायत में या रसूल अल्लाह 70 खां वधीक न्याणियों मां दफन थियण खां बचायूं। वरी बी रिवायत में त या रसूल अल्लाह मां 300 न्याणियों दफन थियण खां बचायूं। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बी रिवायत में या त 1000 न्याणियों मां दफन थियण खां बचायूं है। या रसूल अल्लाह तने थो पुछां त अल्लाह ताला इन नेकीअ ते मूंखे कहिड़ो अजर अता फरमाईंदो। अल्लाह जे हबीब फरमायो ओ सावा अल्लाह तोखे हिकु इनाम ही ॾिनो आहे जो अल्लाह ताला तोखे हिन जहान में ईमान जी दौलत अता फरमाई आहे। ऐं सासा अञा त इंतज़ार कर, अञा इंतज़ार कर। अल्लाह तुंहिंजे लाइ जन्नत जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि, तुंहिंजे लाइ जन्नत बि वाजिब फरमाए छॾी आहे। मुझा भाव दीद हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम आया। हबीब जी आमद थिया। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके इन मीलाद जी बरकत जे सदके मुझा भाव दीद उन न्याणिन खे जेके जिंदा दफन कयूं वेंदियूं हुयो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे तुफैल अल्लाह ताला उन्हनि खे जिंदगियूं अता फरमायूं। मुझा भाव दीद हबीब आयो न्याणिन जी इज्जत थी, हबीब आयो मौलविन जी इज्जत थी, हबीब आयो इंसान जी इज्जत थी। हबीब आयो आ मुझे महबूब फरमायो आ तमा जोरी जोरी दोज़ख दे ऐं बाहि दे भदा वञो था। ऐं मां मोहम्मद करीम तमा जे हिन खे चइबो आ अबा तमा चलाओ गले खां मुझो महबूब तमा के पुठियां खां हीअं पकड़ियो बीठा है। हबीब फरमाए था दोज़ख में नकिर मां मोहम्मद करीम आयो आहियां त अल्लाह जन्नत जा दरवाजा तुंहिंजे लाइ खोले छॾिया आहिनि। दोज़ख में केॾा पियो वञी, व्याजो वठी दोज़ख में केॾा पियो वञी, कूड़ ॻाल्हाए दोज़ख ॾे केॾा पियो वञी, पाड़े वारनि ते ज़ुल्म करे दोज़ख ॾे केॾा पियो वञी, ग़लत कम करे शराब पी ज़िना करे केॾा ग़लत कम ॾे पियो वञी, केॾा दोज़ख ॾे पियो वञी। अल्लाह जो हबीब पियो फरमाए मुंहिंजो उम्मती दोज़ख जो ॿारण न बणिजे। अल्लाह जो हबीब तो फरमाए त मुंहिंजो जेको उम्मती आहे उहो जन्नत ॾे वञे, जन्नतनि वारा कम करे। अबा जे हबीब जो मीलाद न थिए हा न को जन्नत हुजे हा, न को कुरान मिलई हा, न को ईमान मिलई हा, न कोई रब रहमान मिलई हा। इहो मीलाद जो सदको आहे जो रब रहमान बि मिलियो आहे त मुस्तफ़ा जे सदके मिलियो। हाणे इहो आहे मीलाद जो मक़सद, इहो